साईं नंढो भाव आहे लेकिन मौला इनको वक्त बुलंद कया। अजीजान मोहतरम हिकिड़ो बंदो आयो इमाम अलैहिस्सलाम हो सुभान अल्लाह ऐं चवण लॻो मौला मां ग़रीब आहियां। मौला जन फरमाइनि था उथी वञो ग़रीब न सॾाए। सुभान अल्लाह जेके जेके अली जो ज़िक्र ॿुधण आया हो मौला मां ग़रीब इमाम फरमाइनि था उथी वञ ग़रीब न सॾाए। टिएं दफ़ो चयईं न विलायत जी छही कड़ी खे जलाल आयो अली जो लाल फरमाए थो मैं युहिब्बु अली इब्न अबी तालिब लम यहताजु अबदा दिल में अली जी विलायत ऐं पोइ बि ग़रीब। सुभान अल्लाह अली जी विलायत पोइ बि ग़रीब। ॿियो शख्स आयो मौला जन्नत वञणु चाहियां थो। मौला जन फरमाईंदा उथी वञ बख़ील जन्नत न घुर। सुभान अल्लाह चयईं मौला जन्नत इमाम जन फरमाईंदा उथी वञ। टियों दफ़ो जॾहिं चयईं न अली जे लाल खे जलाल आयो अली जो लाल चए थो हया नथो अचई असांजी कचहरी में वेही जन्नत जो तलब करे। जन्नत आहे उन्हनि जी जॻह छो ॾिनी आहे। सुभान अल्लाह चेहरो ॾिठे सुनो मौला जो मदाखान आयो दीदार कयोसीं सभु चवंदो सुभान अल्लाह हुसैन जो वफ़ादार आहे हुसैन खे मञण वारो आहे मौला खे मञण वारो आहे रोइण वारो आहे। अली जी इज़त जो कसम जुमिलो चवण लॻो अबू हारून अखियुनि को नाबीनो आहे। हिकिड़ो दुश्मन अहल बैत गुज़रियो ऐं अबू हारून इमाम जाफर सादिक जो शागिर्द बि आहे ऐं मौला जो सहाबी बि आहे अखियुनि को नाबीन। पुछण वारे पुछा केस अल्लाह हिक नेमत कसे ॿी अदा कंदो आहे तोखो जो अखियुनि जहिड़ी नेमत कसे ॿी का ॾिनई त जो हे दाना अंधो जो कयई अखियूं जो कसई ॿी नेमत कहिड़ी ॾिनई। अली जी इज़त जो कसम अबू हारून ठीक अल्लाह मूंखे ॿी नेमत कहिड़ी अता करे जो अखियूं न आहिनि शुक्र थो कयां त तूं जहिड़े दुश्मन अली जो मोह सुभान अल्लाह वाह वाह अली जो दुश्मन गुजरे तो सदको नहीं छड़ी ना गयो मुझे फरमान ना है जो नहीं मासूम ने फरमान। सुभान अल्लाह मौला फरमाइंदा नबी अल्लाह जन फरमाइंदा सुभान अल्लाह वाह वाह बिस्मिल्लाह पर मरी अली जी विलायत भी देसी नहीं कम नहीं नवर जैसी नहीं ज़हरा जो दुश्मन ने लानत लगा दी। सुभान अल्लाह शख्स आयो आयतुल्लाह अलुज़्मा वही ते खुरासानी में चई साईं मां साईं मौला अली जी विलायत दिल में नमाज पढ़ंदो हर शइ कंदो लेकिन साईं हुननि खे न चवंदो साईं जन चवंदा मशर जहिड़ी न इबादत मूं आवाज़ ईंदे हया नथो अचे जंहिंजी ज़मीन ते सजदा पियो ॾे दुश्मननि जे उन्हनि सां नरमी रखी वई। ज़ियारत जा जुमला आहिनि अगर सभई कायनात गॾु थी तेरहनि जी विलायत गॾु रखे ऐं चोॾहीं फातिमा ज़हरा जे दुश्मन ते लानत न करे तेरहनि जी विलायत कम न ॾींदसि छो इमाम जाफर सादिक फरमाइनि था पिया ओ ज़माने वारो दुनिया में इबादत कम तॾहिं ॾींदव जॾहिं ज़हरा जे दुश्मन ते लानत कंदो। हर उहो जानवर जेको ज़मीन ते रहे थो ज़मीन ते खाए थो सैयदा फातिमा मां चवां थी सघे थो कुत्तो दुश्मन सैयदा खां वधीक भलो। सुभान अल्लाह जो आहे न हिकिड़ी ॻाल्हि कयां शायदि मसा बि न पढ़ा मूंखां बहितर पढ़ंदा बिस्मिल्लाह सुभान अल्लाह साईं कॾहिं जी ॻाल्हि कई उज़ैर नबी बस्ती खां गुज़रे कुत्तो बि तमामु माशाअल्लाह हज़रत उज़ैर नबी गुज़रियो चई मालिक हिननि खे ज़िंदा कंदे चई हा छो शक अथई छा चई शक न आहे इत्मिनाने क़ल्ब जला चई गॾे तो लोहो गॾे खे ॿध मानी रख साईं चयो गॾे जो ज़िक्र कयो हिननि खे अॻिते ॻाल्हि खे नथो वधां हिकिड़ी ॻाल्हि करे भाउ खे टाइम न तवजो कजो गॾे के ॿध चई दस्त शयूं
जमल सुतो उठियो अल्लाह पुछियो घणो अर्सो सुते चई हिकु ॾींहुं ते ॾींहं जो बि कुझु हिसो ते हिकु राति उन जो बि कुझु हिसो अल्लाह जे घरु बीहारियो हो अल्लाह जी आवाज़ जी ख़बर अथी सुतो घणो 100 साल सुतो इहो न ॾिसंदो कर त केरु कंहिंसां सुठो पियो आहे अरे गॾो नबी सां सुठो पियो हुजे गॾो गॾो थी उथंदो आहे ज़हरा जो दुश्मन किथे मरे काबे मरे मदीने मरे लानती ज़रूर जो आहे इन साइण खे एॾा ॾुख मिलिया जेका चए थी हुसैन किथे रवां लटण वारी जाइ ते रवां हुसैन किथे किथे रवां बस हिकिड़ो मसाइल पढ़ा बीबी जॾहिं रोईंदी बैतुल हुनन मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम बकिया जे तरफ आए बीबी के चयो ज़हरा तो जी बाबे जी उम्मत तो के रोण न थी रे न बीबी जो नोह आ उन नोहे जो जुमलो आ बाबा वो रोवण वारो घर बिठा ज़ालिमन साड़े छॾियो जेको अली बणाए रोवण वारो मां पंहिंजे लफ़्ज़नि में चवां मूंखे ताक़त न आहे जो मां पढ़ां पंहिंजे लफ़्ज़नि में हिकिड़ो जुमिलो चवां साइण मां चवां बीबी ख़ुश नसीब आहे जॾहिं रोए पई न अली जहिड़ो इमाम गॾु भई मां क़ुर्बान वञा सजाद मौला जी भेण ओ जॾहिं रोईंदी ही परचाइण वारा परचाईंदा त न कॾहिं खोली मारींदो हो कॾहिं शिमर मारींदो बीबी चवंदी ज़ालिमो मारियो त हथ वॾसो मुंहिंजो कुठल बाबो किथे लथो अजरुकुम सांग जो जॾहिं बाबा जो सिर सांग ते ॾिसे हा न मज़लूम बाबे जे क़रीब वञी चयो बाबा ओ मुंहिंजा मिठा बाबा जेको ज़ालिम मूंखे मारींदो हो बाबा उन जे हथ में लोह जी मुंडी हुई एतिरो मारींदो हो बाबा सकीना जी नज़र ख़तम थी